वञनि टंडो मोहम्मद खान वञूं था या सईद खान लोंडो बाबा असांखे छॾियो आहे, केॾीमहिल डॉक्टर आहिनि त केॾीमहिल कोन्हे। ही गुरबत, मुफ़लिसी ऐं बेवसी वारे आलम वारो ॻोठ यूसी अलाह यार तुर्क जो ॻोठ मोहम्मद शेख आहे, जिते तव्हां घरनि खे ॾिसो या उन्हनि जे ॿियनि सामाननि खे ॾिसो, तव्हांखे बुख, गुरबत, इफ़लास, मिसकिनी ऐं बेवसी जो आलम नज़र ईंदो। हर तरह जी बुनियादी सहूलियत खां वांझायल ही ग़रीबनि जो ॻोठ आहे। पाणी जो इशू आहे हिकिड़ो, पाणी एॾो हिन असांजे ॻोठ जो ख़राबु आहे, जेको पेट जूं बीमारियूं, टीबियूं, जिगर ख़तमु, उहो हिते हर साल एतिरा मौत थींदा आहिनि जे अलाह सही पनाह ॾे। असां कई अस्पताल वेंदा आहियूं, उहो बि रिपोर्टूं कंदा आहिनि, पाणीअ जा मसइला आहिनि, जिते बोर्ड हाणे सभु खॾा लॻा पिया आहिनि, किथां किथां वञूं, घरनि जी असांजी कंडीशन केरु असांजो नुमाइंदो ॿुधण लाइ कोन्हे, जेॾां वञूं था बाबा थी वेंदो, असांजी बुनियादी सहूलियत का बि कोन्हे ॻोठ में, अहिड़ी कोन आहे। असां चेयरमैन यूसी बि नथो अचे, ॿिया त वॾा त टको ॾियण लाइ तयारु कोन्हे, विया आहियूं चवंदा छा जा को असीं पाणे बि ठाहियूं कोन्हे, हिन अवां थोरी असांखे बीहारियो आहे, असीं पाणे कुदरती थींदा आहियूं, जीअं मेवो पची तयारु थिए थो उन हिसाब सां असीं किरी पऊं था, पाणे थियूं था, अवांजो आहे छा? असांखे का सहूलियत कोन्हे, असीं बुखनि जा घर न एतिरो कोन्हे जे असीं को लोलो पाणी पचाए सुकून सां थियूं मुंहिंजा पे, न पाणी जो सवलो तड़, न का शइ वठी कोन्हे, घर लोले घरनि जी बि घरनि में उमेद कोन्हे, ग़रीब मिसकिन आहियूं साईं, असांजो इहो अर्ज़ु आहे। बीमारियुनि ऐं बदहालियुनि में मुब्तला हिन ॻोठ जे अंदरि कंहिं बि क़िस्म जो को बि तरक़ियाती या अवामी कमु मुकमल तौर ते न थियो आहे। असांजे ॻोठ जे अंदरि को सहूलियत जो मसइलो को बि कोन्हे, ऐं असांखे न बेनज़ीर स्कीम इहा मिले, न ॿारनि खे बेनज़ीर जो पैसो थो पढ़ाई जो मिले, न असांजो स्कूल मंज़ूर सही आहे भॻो पियो आहे, ऐं तंहिंखां सवाइ त असांजो रोड रस्तो जेको आहे पाणी में असांजे बरसाति में जहिड़ा ॿुॾा वेठा आहियूं, उहो बि असांजो निकाल केॾांहुं बि कोन थो थी सघे। सहूलियत हुकूमत असांखे का बि कोन ॾिनी आहे, पंहिंजे पेरनि ते बीठा आहियूं, हुकूमत का बि असांखे सहूलियत नथी थी सघे। ॻोठ जे प्राइमरी स्कूल जी इमारत अंदरां तोड़े ॿाहिरां इंतिहाई ज़बून हाली जो शिकार, स्कूल जी छित मुकमल तौर ते ख़तमु ऐं स्कूल जी छित में बांसूं लॻाए ॿारनि जी तइलीम जो सिलसिलो हलंदड़। साईं स्कूल जी इहा कंडीशन आहे, शुरू में स्कूल घटि में घटि असांजा 300 ॿार आहिनि स्कूल में, त हिकिड़ो टीचर आहे, उहो ई को थो पुॼे हेॾां। तव्हां ॾिसो त यकी कंडीशन जेके नंढा ॿार वेंदा, हिकिड़े ॿिनि जो मथो फाटी पियो, मथां छितूं किरी वञनि, हाणे असीं ॿार माइट डप खां छॾनि कोन स्कूल इहा आहे। पोइ अॻियां सियासी माण्हू छा आहे, उहे त चवंदा अलाए स्कूल ठहनि छा कनि, तालीम ॻोठनि में न हुजे, ख़तमु थिए, ईअं रोडनि ते बि पिननि छा कनि। हाणे इहे मसइला सारा तव्हांजे अॻियां आहिनि, हेॾा घरनि जी पॉल्यूशन, हेॾा न गलियूं आहिनि, न पाणी जी सहूलियत, माना वॾो हिकिड़ो असांजो ज़ुल्म आहे। ॿुधण वारो बसि वॾनि गाॾियुनि में अचनि था, इलेक्शन वारे टे में ॾिसूं था, बसि आई न इहे भॻाए वञनि, बसि को बि असांखे ॿुधण वारो कोन्हे। यूसी चेयरमैन वग़ैरह बि कोन अचनि? न उहो त सफ़ा कोन्हे, उहो त चवंदो असांजो हिकिड़ो नलको तव्हांखे कोन ॾींदासीं। अच्छा, असीं पाणे ई थींदा आहियूं, जीअं पीपल्स पार्टी हुकूमत असीं पाणे थींदा आहियूं, ऐं छो अव्हांखे छा ॾियूं? तव्हां यकी ॻोठ जी हिस्ट्री ॾिठी आहे, हर शइ तव्हां कयो आहे, घरनि जी कंडीशन ॾिठी आहे, गलियुनि जी ॾिठी आहे, असांखे न को कहिड़ी सरकारी ड्यूटी आहे, न पीअण जो पाणी का बि शइ कोन्हे। घरनि में ॾिठो अथई कई मायूं ॻोठनि में घरनि में बीमार माण्हू पिया आहिनि, न कैंप वग़ैरह, न का शइ। परे पंध राति जो गस में वञूं था, कई माण्हू फौत थियो वञनि, टंडो मोहम्मद खान वञूं था या सईद खान लोंडो बाबा असांखे छॾियो आहे, केॾीमहिल डॉक्टर आहिनि त केॾीमहिल कोन्हे।
देखिए